शांती हाणे असां बाबा खे यादि कंदासीं, ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। मन बुद्धि हिकदमि व्यर्थ सां मुक्त। ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। मां आत्मा ज्ञान स्वरूप आहियां। मां आत्मा शक्तिशाली आहियां। मुंहिंजे आत्मा जो ये शरीर हिकदमि निरोगी आहे, स्वस्थ आहे। सब टेंशननि सां मुक्त आत्मा। मां आत्मा शक्तिशाली आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था कि जीवन में सदा बेहद में बुद्धि रहे। हमेशह त सोचता आहियूं मां सुखी रहां, मुंहिंजो सुखी रहां, है ना। हर माण्हू इहे सोचंदो कि मां ऐं मुंहिंजा सुखी रहूं। मुंहिंजा मतिलबु मुंहिंजा मूंसां गॾु रहण वारा। पहिरियों त माण्हू सभु पाण सां गॾु रहण वारनि जे लाइ सोचे। अॼुकल्ह त छा थो सोचे, मां सुखी रहूं, मां अॻियां वधां। ॿारनि जी बि नथा सोचो, पति जी बि नथा सोचो। हर इंसान अॼुकल्ह सोचे थो मां सुखी रहूं, मां ख़ुशि रहूं, मां तंदुरुस्त रहूं। पहिरियों त माण्हू भई सोचंदो हुयो असांजो इहो परिवार खानदान सुठो रहे, असांजे बिरादरी वारा ख़ुशि रहनि, मतिलबु पंहिंजी पूरी बिरादरी जे लाइ माण्हू सोचे। त ॾिसो इहे ई फ़र्क़ु पइजी वेंदो आहे न। अॼुकल्ह ॾिसो घर जी लेडी बि छा थी सोचे, भई अगरि घर में कमाइण वारो आहे त ठीकु आहे, न कमाइण वारो आहे इन करे लेडीज़ ॿाहिरि निकितियूं कमु करण लाइ या घर वेठे बि कनि। लेकिन अगरि हिकु ॼणो कमाइण वारो आहे ऐं तव्हांजे घर में कमी न आहे त लेडीज़ खे उन्हनि जो कमु छा आहे। अगरि घर में पैसो आहे ऐं कमु ज्यादा न आहे, मतिलबु खपे न, त असांखे पहिरियों पंहिंजे घर वारनि खे ख़ुशि रखण लाइ इहा बि ड्यूटी आहे न, इहा बि जॉब आहे, है न। इहे करिणो खपे, न त असांजे मथां बोझ चढ़ंदो। न त जीअं त हिकु माई वेही थी खाए, अगरि उहो ढंग सां रोटी नथी ठाहे, ॿारनि जो ध्यानु नथी रखे, ख़ुदि जे श्रंगार कपिड़ा घुमण खाइण सोननि में ई पूरी आहे, त केॾो बोझ चढ़ंदो आहे। शादी खां पोइ अगरि तव्हांखे पति चए थो इहो ठाहे ॾे, ॿारनि जी अगरि तव्हां पढ़ाई लिखाई स्कूलनि ते ध्यानु न ॾींदव, चईंदव मां थोरी कंदमि हाणे। न, ॿार खे जेसि ताईं पढ़ाई लिखाई नथी अचे, जेसि ताईं सुठी रीति, त माउ जो फर्ज़ु आहे हुनखे हुनजे पुठियां पए, मारे डांटे करे न, या हुनखे जो बि सुठो लॻंदो आहे हुनखे हुन में अॻियां वधाइण। अॼुकल्ह जी माउरूं ख़ुदि ई अॻियां वधनि थियूं, शौक़ ई पूरा नथा थियनि। भई पैसो न आहे त चलो ठीकु आहे, तव्हां चलो कमायो था, उहा ॻाल्हि अलॻि आहे। लेकिन पैसो हूंदे हुए बि तव्हां सिर्फ़ु ख़ुदि जे ई खाइण पीअण, डाइटिंग वाइटिंग, इन में ई माण्हू पूरा आहिनि।
योगा आदि करण, वो भी ज़रूरी आहे, ख़ुदि जे शरीर जो बि ध्यानु रखो। लेकिन ॾिसो अॼु ॿाहिरि जो नौकिरी धंधो करण वारो हूंदो आहे, जंहिंजे मथां पैसो कमाइण जी ज़िमेवारी हूंदो आहे, उहो बि त माण्हू सभु कमु कंदो आहे न, पंहिंजे शरीर जो बि ध्यानु रखे, कमाए बि। त हिकु लेडी जी ड्यूटी आहे रोटी ठाहिण, अगरि घर में ई रहे थी त रोटी ठाहिण हुनजी ड्यूटी आहे, चलो कम बि तव्हां मायुनि सां था करायो। लेकिन अगरि तव्हां रोटी बि सुठी रीति सुठे मन सां नथा ठाहियो, हा भई ठीकु आहे ठही वई, जो आयो ठाहियो भई, त ॾींहुं ठाहे छॾियो, पुॼे नथो इहो न, तव्हां ॿाहिरि नौकिरी धंधो करणु वञो, ईअं थींदो? भले तव्हांखे कंहिंमें बि सूरु आहे, उन्हनि खे त कमु खपे पूरो, त हीअ त बोझ तॾहिं त चढ़े थो अॼु, त हीअ लेडीस सम्झे नथी, पोइ खाई खाई बोझ चढ़ी पोइ बीमार थी वञनि, पोइ चवनि था असां त बीमार थी वियासीं, कमु कीअं करूं? वेठे खाईंदव त बोझ त चढ़ंदो ई न, है न, वेठे खाईंदव त बोझ त चढ़ंदो ई। ॾाढी गहरी ॻाल्हि आहे, जीवन में असां ईअं ई न हलणो खपे। भई अॼु हिकु माई चए थी मां नौकरानी थोरी आहियां, घर जो झाड़ू पोछो कंदमि, छा हिन कम जे लाइ मां आई आहियां? त ठीकु आहे, वञ ॿाहिरि कमाए ऐं खा, तो तोखे छो पैसा ॾियूं? पैसा वठण वक़्तु असां घर जी लक्ष्मी आहियूं, असां घर जी बहू आहियूं, ऐं कमु करण लाइ असां नौकराणी आहियूं। ॿार संभालण लाइ भई कीअं बि करे डांटे मारे थल ॿारनि खे बि संभाले, न घर में केॾी किटकिट थींदी आहे, ॿार अचे न स्कूल मां हुनजो चिलाइण शुरू, पति अचे न ॿाहिरां हुनजो चिलाइण शुरू, त इहो बोझ पईंदो आहे न, बोझ पईंदो आहे। ॿाहिरि माण्हू सिधी रीति कमु करे थो, टिकाणे मंदर में झाड़ू पोछो कंदो, हुन में नौकराणी न सम्झंदो, ॿाहिरि ऑफिस में वेंदा, स्कूलनि में वेंदा, हुते बि त नौकिरी धंधो इहो ई आहे न, भले झाड़ू पोछो न, लेकिन त बि टाइम ते त टीचर खे खपे ई न, टीचर खे चईंदो भई एतिरो कोर्स पूरो करिणो, टीचर खे जीअं तीअं करे करे वठंदी, पोइ न कंदी त ॿारनि खे डांटदी। मतिलबु दुनिया में अॼुकल्ह चारो तरफ़ उलट पुलट थियल आहे, त असां कंहिंखे बि दोष न ॾेई सघंदा, माउ पीउ वटि ॿार जे लाइ टाइम न आहे त तव्हां ॿार खे कुझु बि डांटे न सघंदा आहियो कि तूं ईअं छो थो करे, जेसिताईं हुनजी सम्झ, जेसिताईं उहो ख़ुदि नथो सम्झे, कंहिंखे असां डांटे करे मारे करे सम्झाए न सघंदा आहियूं, इहा ग़लति ॻाल्हि आहे। अगरि माउ पीउ त सोचंदा भई स्कूल में विझूं, असांखे बेस्ट रिज़ल्ट खपे, लेकिन उन माण्हू जो जेसिताईं दिमाग़ हुन पढ़ाई में लॻे सम्झे, ऐं घर में बि हुनखे मेंटल पीस मिले, स्कूलनि में बि ॾिसो अॼुकल्ह इहे प्रोग्राम, घर में अचो त इहे त्योहार, इहे लड़ाई झगड़ा, इहे प्रॉब्लम, है न, काथां ॿार जो दिमाग़ शांति थींदो। त अॼुकल्ह जे माउ पीउ खे, अॼुकल्ह जे टीचर खे कोई हक़ न आहे कि कंहिं ॿार खे बुरो भलो चए। पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, है न, पहिरियों टीचर ख़ुदि खे ॾिसे कि मां हुन रीति शांति सां पढ़ायां थी या मूंखे सिर्फ़ु कोर्स पूरो करणो इन करे पढ़ायां थी। माउ पीउ पहिरियों ख़ुदि ॾिसे कि मां हिननि खे शांति सां पालूं था या सिर्फ़ु बोझ आहे, हा भई मोकिलिणो आहे, इहे करिणो आहे, हिन ज़िमेवारी बस पूरी थी वई, हुन रीति करूं था। जीवन में जेसिताईं तव्हां शांति सां जीवन खे सम्झंदव न, तेसिताईं मज़ो न आहे। अॼु माण्हू एॾो महिनत करे कमाए थो, पढ़ाई लिखाई करे डिग्री वठे थो, सुठी पैकेज, पैसा बि मिलनि था, त बि जीवन में ख़ुशी न आहे, सुख न आहे, त बि उहो सभु पैसा बीमारी में हली था वञनि। अॼुकल्ह नूंहं अगरि ससु सां सीने जपटी करे पैसा वठंदी बि, प्रॉपर्टी वठंदी बि, पंहिंजे हुनजे पति खे बि अलॻि, पुट खे बि भड़काए छॾंदी, त कोई ख़ुशि न रही सघंदो आहे। अॼु न त कल्ह को हुननि खे भुगतणो ई पवंदो। तव्हां ॾिसो, कोई बि शादी करे न, हुननि खे पंहिंजी धीअरुनि खे पहिरियों ई सम्झाए छॾियो भई हुन माईअ पंहिंजो पूरो घर सेट कयो अथई, ऐं हिकु नूंहं अञा हाणे आई आहे, हुन जो सॼो घर बिगाड़े छॾियो, ही त ग़लति ॻाल्हि आहे। सोचो, हिकु
माईअ पंहिंजो घर पूरो ठाहे रखियो अथई, ऐं हिकु नुंहुं आई हुनजो सभु घर तोड़े छॾियईं। न ज़रूरी न आहे की नुंहुं ई ख़राबु हुजे, काथे हुननि जी बि ख़राबी थी सघंदी आहे, काथे स्वभाव संस्कार सेट न थींदो आहे, काथे हिसाब किताब हूंदो आहे। त असांखे पहिरों खां ई पंहिंजे ॿारनि खे सेखारिणो आहे। भई शादी करण खां पोइ भले माण्हू सम्झनि की त डिजाए थी, मां त न कंदमि, पर सच्चाई त सच्चाई आहे। शादी करण खां पोइ मतिलबु हिकु ॿियो आत्मा होॾे वञे थी हिसाब किताब चुकतो करणु, हिन घर खां हुन घर में उहो हिसाब किताब चुकतो करण थी वञे। हितां हुनजो पूरो थी वियो, थोरो सो रहियो हूंदो त उहो चुकतो थींदो वञे। त हुते कहिड़ो बि सिचुएशन हुजे, लेकिन भॻवान जो अगरि साथ हूंदो त हर सिचुएशन खे पार करे सघंदासीं। लेकिन हिकु नई नवेली छोरी जो बि कोई हक़ नथो ॾे की उहो कहिड़ो पंहिंजो पको चई सघंदी आहे की मां सदा ई हुन पति सां गॾु रहंदमि। हाणे पति खे बि तव्हां अलॻि करो था पंहिंजे माउ पीउ सां, ऐं पति सां बि ठही रीति नथा हलो, त केॾनि माण्हुनि जी बदुआ उहो खणंदी आहे, त जीवन केॾो मुश्किल थी वेंदो आहे। अॼु इंसान ईअं नथो सम्झे, बसि सोचे थो हा भई असां वॾा थी वियासीं, लेकिन अगरि असां कुझु बि करूं त सोचे सम्झी करे करूं, न त अगरि कंहिंजी बदुआ खई त असांजे जीवन में अॻियां वधणु मुश्किल थी वेंदो। जीअं दुआ लिफ्ट जो कमु कंदी आहे न, उहो कंहिंजी बदुआ हिकु खॾे जो कमु कंदी आहे। घर बिगाड़णु ॾाढो ईज़ी आहे, लेकिन घर खे ठाहे करे हलणु। हाणे माण्हू थींदा असां पहिरियों सभु साथ में रहंदासीं, शादियूं थी वियूं आहिनि त सभु अलॻि थी विया आहिनि। कंहिंजी नुंहुं न सम्झंदी, कंहिंजो शाह न सम्झंदो, कंहिंजा ॿार न सम्झंदा, इन करे छोजी सहन शक्ति न आहे, हिकु अंदरि भावना न आहे की हा भई असां कोई ॻाल्हि कोन्हे, इहे बि असांजा ॿार आहिनि, चलो मिली जुली, चलो हुनखे ज्यादा मिले थो त हुनजो भाग्य, अगरि सीने जपटी खयों हुनई त पचंदुसि बि न। हीअ ॻाल्हि अगरि असां सम्झी वठूं, अॼु माण्हू अलॻि थींदा आहिनि, चईंदा आहिनि इहो पैसो पंहिंजे ॿारनि में ज्यादा था ॾियनि, असांजो पैसो कम थो थी वञे, त हुनजो भाग्य ठीकु आहे। अगरि हुननि ज़बरदस्ती खयों हूंदो त हुननि जे जीवन में उहो पैसो पचंदो ई न। कम से कम असां इहो त सम्झो न, त ज्ञान ज़रूरी आहे। सिर्फ़ु तव्हां ग्रंथ शास्त्र पढ़ी करे आप ख़ुशि थी वञो, उहो न। जेसिताईं आत्मा में ज्ञान न ईंदो न, तेसिताईं लड़ाई झगड़ो ख़तमु न थींदो, तेसिताईं तेरी मेरी में लॻा ई रहंदा माण्हू। अॼु ॾिसो सभु साथ बि रहनि था, अगरि कोई पंहिंजे ॿारनि जे मथां ज्यादा पैसो थो ॾिबिजे त हुन ॿार जो भाग्य हूंदो, छा पतो हुनजे कारण ई तव्हां खाओ था सभु माण्हू। न घर में अलाए कहिड़ो माण्हू आहे जंहिंजे कारण तव्हांजे घर में पैसो अचे थो, हा न, त अल्टीमेटली हुनखे त मिलणो ई आहे ज्यादा। असां तो जेलसी छो करूं? घर में बि अगरि सम्झो कंहिंजा 4 ॿार आहिनि, अगरि हिक ॿार जे मथां ज्यादा पैसो लॻे थो त उहो हुनजो भाग्य आहे, हुनजे कारण ई ओतिरो पैसो तव्हांखे मिलियो आहे। अगरि ज़बरदस्ती उहो ईअं करनि था, ॿियनि खे न ॾेई हुनखे ॾियनि था, त हुनखे बचंदो ई न। त इहे ॻाल्हियूं अगरि सम्झी वियासीं, कोई कुझु न खणी वेंदो, भले कंहिंखे केतिरो बि पैसो ॾियणो आहे ॾे, करिणो आहे करे, केरु कंहिंजो ज्यादा मान सम्मान करे थो, हुन बि कयो हुनई। असांखे मान सम्मान कंहिंखे कुझु बिना करे बि मान सम्मान छो मिलंदो आहे? छो जो उहो दिलि सां सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे। अगरि तव्हां दिलि सां सभिनि जे लाइ सुठो सोचंदो न, तव्हांखे ऑटोमेटिकली माण्हू मान सम्मान ॾींदो, तव्हांखे कंहिंखे चइणो न पवंदो की असांजा पेरे पओ, तव्हांखे कंहिंखे चइणो न पवंदो असां खां पुछे ई न, पुछे ई नथो। ई त तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचो, आपे ई तव्हांखे माण्हू मान सम्मान ॾींदा। घुरणु बिल्कुलु बि न खपे कुझु बि। अॼु माण्हू
सूर जी जो घुरण में हिचकिचाए थो न, उहो ई कंहिंखां माण्हू घुरंदो आहे न, इज़त ॾियो, मान ॾियो, प्यार ॾियो, सम्मान ॾियो, मूंखे अॻियां करो, मूंखां पुछो, इहे बि त घुरण थी वियो न। त इहे बि भिखारी बनी थी वियो। चाहे माण्हू माण्हुनि खां घुरनि था या भॻवान खां बि घुरनि था। भॻवान खे छा था चवनि कि हे भॻवान, तव्हां असांजो इहो कमु ठीकु करे छॾियो त असां तव्हांखे एतिरे जो प्रसाद चढ़ाईंदा। त रिश्वत, भॻवान खे बि रिश्वत था ॾियो। मतिलबु भॻवान खे बि कमु कराइण लाइ चवनि था। अगरि असां हिनखे सिधी रीति खणूं त इहे ई आहे भई, तव्हांखे अगरि प्रसाद चढ़ाइणो आहे, माला चढ़ाइणी आहे त चढ़ायो। भॻवान जो त शरीर ई न आहे, तव्हां ई अलाए छा छा ठाता अथव, बसि हुननि खे पूजा जे लाइ ई रखिया अथई। भॻवानु चईंदो अगरि तव्हां कंहिंजी बि घर में मूर्ति बि रखी आहे न, त लक्ष्य रखो हुन जहिड़ो ठहिणो आहे। जी कृष्ण जी मूर्ति रखी आहे त कि कृष्ण जहिड़ो सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी, डबल अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम वांगुरु ठहिणो आहे। कृष्ण जी महिमा ॻाईंदे न, सर्वगुणन सां संपन्ना, 16 कलाएं संपन्ना, संपूर्ण निर्विकारी आहे, डबल अहिंसक आहे, मर्यादा पुरुषोत्तम आहे। ये महिमा हुनजी ॻाईंदा आहियूं त ओड़ो असांखे ठहिणो। न राम जी मूर्ति रखी अथव त राम जे जीवन जो चरित्र छा आहे, उहो चरित्र जीवन में धारण करे। जंहिंजी बि घर में मूर्ति आहे, चाहे लक्ष्मी देवी आहे, चाहे जो बि आहे, राधे जी मूर्ति रखंदा आहिनि माण्हू, गणेश जी, हनुमान जी, अलाए कंहिंजी मूर्तियूं रखंदा आहिनि। लेकिन असांखे हुन मूर्तियुनि खे ॾिसी करे सिर्फ़ु हुननि जी आरती माला चढ़ाए छॾी न, उन्हनि जीवन में छा छा कयो, कीअं जीवन में परिस्थितियुनि खे पार कयो, उहो असांखे कर्म करणो आहे। बाक़ी ईअं न करणो आहे भई कृष्ण कंस खे मारे त तव्हां बि कंहिंखे मारे थो। इहे सभु कथायूं आहिनि, लेकिन असांखे अर्थ सम्झणो आहे। कंस अवतार, कंस जहिड़ा जेका माण्हू स्वभाव संस्कार हूंदा आहिनि न, उन्हनि ते विजय प्राप्त करणी। भई असांखे परमात्मा चईंदो आहे कि भई अॼुकल्ह जा माण्हू ॾिसो, इहे बि चई सघंदा आहिनि। माण्हू चईंदा इहे कंस जीअं कमु करे पियो त कृष्ण बि कंस खे मारे त मां बि मारिया आहिनि। हीअ रावण जीअं न कमु कई, मुंहिंजी ज़ाल खे ईअं कई त मां बि हुन रावण खे मारिया आहिनि। त हिन करे पंहिंजे ॿारनि खे सोचे सम्झी करे सभु ॾेखारींदा करो, छोकी हिन जो अर्थ ॿियो आहे। कृष्ण कॾहिं कंस खे मारे ई न, राम कॾहिं रावण खे मारे ई न, मतिलबु अस्त्र शस्त्र न खई, हुननि जी दुनिया में हिंसा न हुई। तॾहिं त कृष्ण जी महिमा में ॻाईंदे न, डबल अहिंसक। कृष्ण जी दुनिया में न काम कटारी वारी हिंसा हुई, न बाहुबल वारी हिंसा हुई। इन जो अर्थ आहे भई कृष्ण जी आत्मा परमात्मा खे यादि करे, कृष्ण जी आत्मा जेकी हिन दुनिया में कंस जहिड़ा माण्हू आहिनि न, स्वभाव संस्कार वारा, अहिड़े माण्हुनि जे स्वभाव संस्कार ते बि परमात्मा शक्ति सां विजय प्राप्त कई। मतिलबु हुननि खे बि प्यार सां हैंडल कयो। हुननि जे स्वभाव संस्कार, कंस जहिड़ा स्वभाव संस्कार कृष्ण जे मथां हावी न थिया। उहो हुनजे साम्हूं झुकी आहे। जीअं सम्झो कोई केतिरो बि ख़राबु स्वभाव संस्कार वारो माण्हू हुजे, लेकिन वॾे वॾे महापुरुषनि या मूर्तियुनि जे साम्हूं, अॼु केतिरो बि कोई कामी इंसान हुजे, काली देवी जे साम्हूं, हुनजी देवियुनि जे साम्हूं हुनजी विकारनि जी दृष्टि न रहंदी आहे। न हुन समय हुनजो स्वभाव संस्कार ख़तम थी वेंदा आहिनि। हुन समय देवी जी मूर्ति जे साम्हूं, त कृष्ण जी आत्मा जे साम्हूं कंस जहिड़ा माण्हुनि जो स्वभाव संस्कार ख़तम थी वियो। हिन जो अर्थ इहो आहे न। अॼु माण्हू ॾिसो, चाहे गुरु गोविंद सिंह जी कहानियूं, हुननि जे ॿारनि जी कहानियूं, हिंसा वारी ॻाल्हि पंहिंजे ॿारनि खे ॾाढो सोचे सम्झी करे ॾेखारींदा करो। ऐं ख़ुदि बि न त माण्हू सोचंदा भई कृष्ण बि मारे मां बि मारियो। करनि था न अॼुकल्ह माण्हू, गलो ई था कटे छॾनि।
है न। माण्हुनि जो अॼु गुस्सो एॾो तेज थी वियो आहे दुनिया में कि कंहिंखे मारे मारे करे उते ई ख़तम करे छॾियो। त इन करे हिन दुनिया में रहंदी हुई असांखे परमात्मा खे यादि करे सदा हुनजी छत्र छाया में रहणो आहे। ऐं जेका बि गुण संस्कार सुठी चीजूं तव्हां जो बि घर में मूर्तियूं रखंदा आहियो उन्हनि जे जीवन में जो विशेषताएं हुयूं उन्हनि विशेषताउनि खे जीवन में धारण करे हलो त तव्हांजो जीवन सहज थिए। बाक़ी सिर्फ़ु ईअं ई असां ग्रंथ शास्त्र मूर्तियुनि जी बसि आरती उतारंदा रहंदासीं पूजा ई कंदा रहंदासीं त कोई फ़ाइदो न आहे। असांखे त सिखणो आहे न। हाणे राम जी जे जीवन सां माण्हू सिखे, हा न, कृष्ण जी जे जीवन सां माण्हू सिखे, चाहे कंहिंजो बि जीवन आहे उन्हनि सां सिखणो आहे असांखे। सिर्फ़ु मूर्ति रखी उन्हनि जी आरती न उतारणी, बसि ग्रंथ शास्त्र पढ़ी करे बसि हुननि खे सुम्हायो ठाहियो न। हिन ग्रंथ शास्त्रनि में छा लिखल आहे हुनजो अर्थ सम्झी करे जीवन में धारण करे हलो तॾहिं त जीवन सहज थींदो। त बाबा जी चवनि था कि सदा मूंखे यादि करे सदा पंहिंजे जीवन में ज्ञान युक्त जीवन ठाहियो, पंहिंजी बुद्धि खे विशाल रखो। सिर्फ़ु ईअं न सोचो मां खायां मां ख़ुशि रहां या बसि मुंहिंजो परिवार ई ख़ुशि रहे न। अॼु माण्हू अगरि सोचंदा भई मूंखे त कंहिंसां मतिलबु न आहे, असांजो त इहो ई परिवार संसार आहे, बाक़ी सभु वञनि बाढ़ में, माण्हू चईंदा आहिनि न। लेकिन तव्हां सोचो अॼु दुनिया में छा न खपे। अॼु अगरि तव्हां चयो सभु माण्हू वञनि बाढ़ में, है न, त भाॼी त तव्हांखां किथां मिलंदी, कपिड़ो किथां मिलंदो, जेके ज़रूरी चीजूं आहिनि असांजे जीवन में जंहिंजे बिना असां माण्हू सिर्फ़ु घर वारा छा कंदासीं। सभु प्रकार जी चीजूं बि खपनि, माण्हुनि जी मदद बि खपे, चीजूं ठाहिण वारो कुझु बि मदद बि खपंदी हूंदी आहे माण्हुनि जी। अगरि तव्हां सोचो सभु माण्हू वञनि बाढ़ में, तव्हां कंहिंजी समय ते मदद ई न करो त कंहिं बि तव्हांजे मथां कोई प्रॉब्लम अची वई त माण्हू बि चवंदा वञनि बाढ़ में असांजो छा मतिलबु। कम से कम असां अगरि मदद करे सघंदा आहियूं त करो, न त कम से कम दुआ त करे सघंदा आहियो न। उन्हनि जे लाइ सुठो अरदास त करे सघंदा आहियो, प्रार्थना त करे सघंदा आहियो। त बाबा असांखे इहे असांखे चवंदा सिर्फ़ु हद में न रहो, सिर्फ़ु मां मुंहिंजे में न रहो। तव्हां भले ई सभिनि जो भलो करणु ॿाहिरि न वञो, लेकिन घर वेठे असांखे इहे त संकल्प करे सघंदा आहियो न सभिनि जो भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए, सभी माण्हू सुखी रहनि, शांत रहनि, सदा शक्तिशाली रहनि, सभिनि जी बीमारियुनि से मुक्त थी वञनि, चाहे कोई तव्हांजो दुश्मन ई छो न हुजे। अॼु कोई असां सां बुरो करे थो त असां चऊं था न वञे बाढ़ में, पतो लॻो न कि कोई बीमारी आहे त चईंदा ॿियो ई सुठो थी वियो, मूंखे हेॾो कई त ख़ुदि बि बीमार थी वियो। ॿियो माण्हू चईंदा आहिनि भॻवान हिनखे सजा ॾिनी, इहे बि कूड़। भॻवानु कंहिंखे सजा न ॾींदो आहे, हर आत्मा पंहिंजे कर्मनि अनुसार सुख दुख ॾिसंदी आहे। भई भॻवानु त तव्हांखे न सुख ॾींदो आहे न दुख ॾींदो आहे। भॻवानु त तव्हांखे ज्ञान ॾींदव कि अॻियां खॾो थी हेॾा हल, भॻवानु असांखे ज्ञान ॾींदो अॻियां खॾो थी हेॾा हल या थोरो इनखे ठीकु कर पोइ हल। हाणे तव्हां पंहिंजी सम्झ अनुसार अगरि सोचंदव न मां हेॾी जोर सां कूदी सघंदो आहियां, कूदंदव त विच में खॾे में किरी वेंदव, हिन में भॻवानु छा करे, तव्हांजा कर्म ख़राब न। त भॻवानु सिर्फ़ु असांखे छा ॾींदा आहिनि, ज्ञान ॾींदा आहिनि, शक्ति ॾींदा आहिनि, असां में गुण भरंदा। न अॼु माण्हू चए थो कि मां छा करां कीअं करां मूंखे त सम्झ में नथो अचे। त पंहिंजे अंदरि ॾिसो तव्हांजे अंदरि छा गुण आहे। अॼु माण्हू अगरि परेशान आहे पंहिंजे
ॿारनि खां, नुंहरनि खां, कंहिंखां बि अगरि तव्हां परेशान आहियो त तव्हांजी ग़लती आहे। उहो इंसान त ठीकु रीति हले थो, उनमें जो गुण आहिनि, जो हुनजो पार्ट आहे, उहो त बजाए ई थो। हाणे तव्हां चओ था न मुंहिंजी नुंहुं हीअं हले, मुंहिंजो पुटु हीअं हले, मुंहिंजी धीअ हीअं हले, मुंहिंजो पति हीअं हले, उहो त तव्हांजी ग़लती आहे न। हुननि जी आत्मा में जो ड्रामा फीड आहे, हुननि जी आत्मा में जो कैसेट फीड आहे, उहो त हुन अनुसार हले थो माण्हू। हाणे तव्हां चओ था न हीअं थिए त तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। हिन में भॻवान त कुझु न कई, है न। त भॻवान असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, सम्झ ॾींदा आहिनि, शक्ति ॾींदा, लेकिन करणो न करणो असांजे मथां आहे। हीअं न सोचो भॻवान जो जॾहिं हुकुम हूंदो तॾहिं कंदासीं। भॻवान तव्हांखे चए थो छो सुबुह जो उथ, हीअं कर, हीअं कर, रोटी खा, हाणे हीअं कर, पाणी पी। जॾहिं प्यास लॻी त पाणी उथी करे पीअंदव न। रोटी खपे त पाणी ठाहे करे खाईंदव। हुन समय त माण्हू नथो चए भॻवान जो हुकुम, हुन समय त नथा चओ। जो कमु तव्हांखे जो करणो आहे करो ई था, जो ज़रूरी सम्झो था उहो करो ई था। भॻवान थोरी था चए तव्हां हिक ॿिए जी ग्लानी करो, निंदा करो, उल्टो सुल्टो ॻाल्हायो, जीवन में माण्हुनि खे परेशान करो। हुन समय त नथा चओ भॻवान जो हुकुम आहे इन करे करां थी। बाक़ी सुठे कमनि जे लाइ चईंदा जॾहिं भॻवान जो हुकुम, भले तव्हां न करो, लेकिन कम से कम भॻवान ते दोष त न हणो न। इहो कूड़ छो ॻाल्हाईंदा? हिकु त इहो कूड़ ॻाल्हाइण छॾे छॾो कि जो भॻवान जी मर्ज़ी, चओ मुंहिंजी मर्ज़ी, जॾहिं मूंखां पुॼंदो, जॾहिं मूंखे टाइम मिलियो। कॾहिं बि भूले बि सपने में बि असांखे न सोचणो आहे कि मुंहिंजे अंदरि भॻवान आहे ऐं जॾहिं भॻवान जी मर्ज़ी। न त तव्हांजे अंदरि भॻवान आहे, न ई तव्हां भॻवान जी मर्ज़ी सां था हलो, तव्हां त पंहिंजी मर्ज़ी सां था हलो न। तव्हांखे जो वीचार अचे थो उहो तव्हां पाण अनुसार करो था, सम्झ अनुसार, हिक ॿिए जे चए अनुसार। कॾहिं भॻवान खां पुछो अथव कॾहिं बि शरीर में कुझु थिए या कोई बि तकलीफ़ अचे पहिरियों वेही करे भॻवान खे मन सां ॿुधाईंदा आहियो भई हीअ ॻाल्हि ईअं थी वई, तव्हां हाणे मदद करो। पहिरियों त तव्हां पंहिंजे संबंधनि खे फ़ोन कंदा आहियो, पहिरियों त तव्हां पंहिंजे संबंधनि सां मदद मांगंदा आहियो। पोइ जॾहिं सभिनि सां हारजी वेंदा आहियो पोइ तव्हांखे भॻवानु यादि ईंदो आहे। पोइ चईंदो आहे जेकी भॻवान जी मर्ज़ी। केॾा त कूड़ था ॻाल्हाइनि भॻवान जी मर्ज़ी, उहो पाप पए न पए। इन करे हर हिकु जॻह भॻवान खे ग़लति ॻाल्हि में भॻवान खे इन्वॉल्व करे थो। ख़ुदि अलाए छा छा था करनि ऐं चवनि था असांजे अंदरि भॻवान आहे। त बाबा असांखे इहे चवंदा आहिनि कि हाणे हिन ॻाल्हियुनि सां स्वयं खे मुक्त करो। इहे सभिनि खां वॾो पाप असां करणु छॾे छॾंदासीं न त बि असांजे जीवन में ॾाढी ख़ुशी ईंदी। भई भॻवान त असांखे ज्ञान ॾींदो आहे, सम्झ ॾींदो आहे। असां हुनखे यादि करे कंदासीं न त उहो ज़रूरु असां खां कराईंदो, लेकिन असां हुनखे यादि ई नथा करूं। पोइ करे करे जॾहिं हारजी था वञूं पोइ चऊं था भॻवान जी मर्ज़ी। तव्हां सुबुह खां उथंदे ई भॻवान सां गॾु सभु कुझु कमु करो, हुनजी यादि करे, उन खां पोइ कुझु बि थिए त बि भाव चईंदा आहिनि जेको ड्रामा मतलब जेको कैसेट में लिखल हुयो उहो थी वियो। स्वयं भॻवान बि चईंदो आहे मां बि जेको कैसेट में लिखल आहे मां बि उहो ई कंदो। चईंदा न ही कैसेट त ठहियल आहे, सिर्फ़ु असां खेल था खेॾूं। त भॻवान बि चए थो हिन कैसेट में जो जो लिखल आहे उहो थिए थो। मां बि कैसेट जे बंधन में बंधल आहियां। इन करे कॾहिं बि असांखे भॻवान ते कंहिं बि ॻाल्हि जे लाइ दोष न ॾियणो आहे ऐं कॾहिं न चइणो आहे असांजे अंदरि भॻवानु आहे। असांजे अंदरि असांजी आत्मा आहे।
असांजो पीउ परमात्मा मथे रहंदो आहे, तव्हां हुनखे जिते यादि कंदा उहो उते हाज़िर थी वेंदो। जेसि ताईं पोइ तव्हां हुनखे यादि करो, अगरि यादि भुलिजी वेंदव त उहो हली वेंदो। त हिन करे जिते तव्हां यादि करो उते भॻवानु अची वेंदो, लेकिन भॻवानु सदा हर हिक में न रहंदो। अच्छा, मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान पंहिंजी सूक्ष्म कमज़ोरी खे चिंतन करे परिवर्तन करण वारा स्वचिंतक ठहो। बाबा चवनि था, ॾिसो असां हिक ॿिए जे कमज़ोरियुनि जो चिंतन कंदा आहियूं। अॼु बाबा असांखे चवनि था ख़ुदि जी कमज़ोरी जो चिंतन करो कि मूं में कहिड़ा कहिड़ा स्वभाव संस्कार सुठा न आहिनि। हुनजो चिंतन करे ऐं हुनखे ख़तमु करो, है न। ॿार ज़िद कंदो आहे, उहो अहिड़ो आहे, उहा अहिड़ी आहे, हीअं न, मूं में कहिड़ी कमी कमज़ोरी आहे। मां पहिरियों पंहिंजी कमी कमज़ोरी खे ठीकु करां त मूंखे ॾिसी ॿिया बि ठीकु थी वेंदा। छो जे अगरि असां में अगरि कोई गड़बड़ी हूंदी, ॾिसो अॼु अगरि तव्हां ई पैसे जी वैल्यू नथा रखो, रोटी वेस्ट था फिटी करो, चीजूं वेस्ट था करो, तव्हांखे अगरि पैसे जी वैल्यू न आहे त तव्हां ॿारनि खे कीअं सेखारे सघो। डायलॉग त माउ पीउ ॾाढो सुठा चईंदा आहिनि वॾा माण्हू, लेकिन ख़ुदि खे न ॾिसंदा आहिनि असां छा था करूं। अॼु ॿार अगरि उल्टो सुल्टो चईंदो त माउ पीउ या घर जा वॾा झटि चईंदा, इहे स्कूल मां सिखी थो, स्कूल मां नथो सिखे, उहो घर मां ई थो सिखे। तव्हां जीअं ॻाल्हाईंदा आहियो, जीअं तव्हां हुननि खे टीवियूं ॾेखारींदा आहियो, सॼो ॾींहुं अगरि तव्हां टीवियूं हलाईंदव, तव्हां कीअं ॻाल्हायो था, ॿार उहो ई थो सिखे। कई बार स्कूल मां बि सिखी ईंदो आहे। तव्हां जो टीवी ॾिसो था त टीवी में ॿार बि ॾिसे थो, न त ॿार छा करे, त उहो बि सिखे थो। त ग़लती कंहिंजी? ॿार कोई बि ग़लती करे पहिरियों ख़ुदि खे ॾिसो, मूं में हीअ कमी आहे, त तव्हांखे सम्झ में ईंदी कि ॿार किथां थो सिखे। हा, त असांखे परमात्मा सेखारींदा आहिनि कि स्वचिंतन करो, ख़ुदि खे परिवर्तन कंदा हलो त आपे सभु परिवर्तन थी वेंदा। छो जे अॼुकल्ह जो ज़मानो न चइण सां सिखाइण वारो न आहे, करे करे ॾेखारिणो आहे। स्लोगन आहे, हर समय करन करावनार परमात्मा जी यादि रहे, है न। हुनखे यादि करे कमु कंदासीं त भॻवानु असांखां कर्म कराईंदा। अगरि यादि ई न कंदासीं त माप न थी वेंदो, मां कयो मां न कयो, मां त भॻवान जी यादि कयो, उन मूंखां कराई। करन करावनार बाबा असांखां कॾहिं कराईंदा आहिनि, जॾहिं असां हुननि खे यादि कंदा आहियूं। इन सां अहंकार ख़तमु थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।